अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अॼु तव्हांखे असीं नवकोट लॻ ॻोठ लुॾण खां चंडियो में मेहन जे वाड़े ते वठी आया आहियूं, जिते आला ऐं नायाब क़िस्म जी मेंहियूं आहिनि ऐं वॾे शौक़ सां रखियूं वयूं आहिनि। जी बिल्कुलु, शौक़ जो को मुल्ह न आहे, इन में को बि शक न आहे। हीउ वाड़ो रईस लुॾण खां चंडियो जो आहे, जिते हर क़िस्म जी में तव्हांखे नज़र में ईंदी। ख़ासि करे जग मशहूर मेंहियूं दोसू जत, बन्ने इलाइक़े वारे दोसू जत जी मेंहियूं ऐं सिंध जे मलूक भागे ओसमान चंडे दड़ेले वारे वाड़े वारे वाधायूं मेंहियूं बि तव्हांखे नज़र में ईंदियूं। जी हा, उहे नायाब मेंहियूं आहिनि जिन जी क़ीमत जे कॾहिं अंदाज़ो लॻाइजे त हिकु मेंहिं जी क़ीमत सवा करोड़ ताईं बि आहे। वाधायूं मेंहियूं उहे आहिनि जेके 25 खां 30 भेरा पाणुनि खां मथे वियमी सघनि थियूं, जॾहिं त आम में 15 जे लॻभॻि वियम कंदी आहे। ही मेंहियूं जेके आहिनि माशाअल्लाह नवकोट जे भरिसां ॻोठ लुॾण खां चंडियो में ऐं रईस लुॾण खां चंडियो जे वाड़े में मौजूदु आहिनि। जी बिल्कुलु, हिते में वठी त ईंदा आहिनि लेकिन विकिरो न कई वेंदी आहे। बिल्कुलु, हितां खां में खां वञी विकिरो कजे जी न, या को हिननि जे वाड़े ते को वापारी अची ख़रीद करे, बिल्कुलु न, अहिड़ी का बि रस्म इन्हनि में न आहे। जी हा, जेके शौक़ु रखनि था त बिल्कुलु माल जी देखभाल बि एतिरो ई कनि था। संदसि वाड़े में ॿिया बि जानवर आहिनि, जीअं ढगी आहे ऐं रूज वग़ैरह आहिनि। तक़रीबन ढगियूं बि हर क़िस्म जी आहिनि, पर मेंहिन जो ई ख़ासि क़िस्म आहिनि जेके वॾे शौक़ सां रखिया विया आहिनि ऐं तमामु परे परे खां माण्हू ख़ासि करे ॾिसण बि ईंदा आहिनि। ऐं हाजी साहब, हाजी जान मोहम्मद चांडियो, हाजी जुमन चांडियो, हाजी अब्दुल जब्बार चांडियो, हाजी चांडियो साहब, कुर्बान चांडियो साहब, तमामु महिमान नवाज़ माण्हू आहिनि जेके आयल खे तमामु घणी इज़त ऐं मुहबत ॾींदा आहिनि। तंहिं करे संदसि ओताक ते हमेशह मेला मतल नज़र ईंदा आहिनि ऐं माण्हू सिर्फ़ु इन्हनि जे ही वाड़ा ई नज़र यानी ॾिसणु वेंदा आहिनि। छा त मेंहियूं हिननि जेके आहिनि तमामु ख़ूबसूरत आहिनि ऐं बहितरीनु आहिनि ऐं सुहिणे नमूने सां पालियल आहिनि। ॾाढो हिननि माल जो ख़्यालु कयो वञे थो, मेंहिन जो ख़्यालु कयो वञे थो। हीउ मेंहिन जो वाड़ो मूं पाण बि तक़रीबन 4 खां 5 भेरा ॾिठो आहे ऐं तमामु ख़ूबसूरत साफ़ु सुथिरो माहौल आहे। जी बिल्कुलु, मेंहिन जो बि इंसाननि जीअं ख़्यालु रखियो वञे थो, तमामु ख़ूबसूरत ऐं साफ़ु सुथिरियूं मेंहियूं आहिनि ऐं तव्हां अंदाज़ो करे सघो था ॾाढियूं ख़ूबसूरत आहिनि, जंहिं करे माण्हू हिननि खे ॾिसण जे लाइ वञनि था, परे परे खां कई माण्हू वञनि था। त असां तव्हांखे हीअ ख़ूबसूरत वीडियो, अहिड़ी ख़ूबसूरत वीडियो ॾेखारींदा रहंदासीं। इजाज़त ॾिना मां मुनक़सिम अल्लाह खे। राज न्यूज़ TV सब्सक्राइब करियो जीअं ईंदड़ वीडियो तव्हां ॾिसी सघो।